ईरान अमेरिका सां ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जो इम्कान रद्द करे छॾियो। ईरानी परॾी खाते जे तर्जुमान इस्माइल बकाईअ जो चवणु आहे त फ़िलहाल वॉशिंगटन सां ॻाल्हियुनि जो को बि इरादो नाहे। ॿिए दौर जी ॻाल्हियुनि लाइ ईरान जो वफ़द पाकिस्तान न वेंदो। आबनाए हुर्मुज़ लंघ में सामूंडी जहाज़नि ते फायरिंग जे करे जंगबंदीअ जी भञकड़ी कई वई। असां पाकिस्तानी टियाकड़ी कंदड़नि खे जंगबंदीअ जी भञकड़ीअ खां आगाह करे छॾियो आहे। मौजूदा हालतुनि में अमेरिका सां ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। अमेरिका ऐं इसराइल नई जारियत कई त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। ईरानी फ़ौज कंहिं बि हमले जो सख़्तु जवाबु ॾियण लाइ तयारु आहे। अमेरिका माज़ीअ मां सबक़ न पियो सिखे। अमेरिकी पॉलिसियुनि में तब्दीली नाहे आई, नतीजा बि बहितर न हूंदा। अमेरिका जे ग़लति पॉलिसियुनि जे तसलसल ख़िते जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। ग़लति पॉलिसियुनि सां कॾहिं बि हाकारी नतीजा नथा निकिरी सघनि। अमेरिका जा क़दम ख़िते में इस्तेकाम बदिरां बहरान वधाए रहिया आहिनि। अमेरिका मीडिया ज़रिए तकरारी बयान ॾेई रहियो आहे। असां हिकु ई मौक़िफ़ रखियो। अमेरिका ते केरु बि भरोसो नथो करे सघे। क़ौमी सलामतीअ ते सौदेबाज़ी न थींदी। ईरान पंहिंजनि मफ़ादनि जो तहफ़्फ़ुज़ जारी रखंदो। अमेरिका पारां ईरान जो कार्गो जहाज़ कब्ज़े में वठण वारे अमल ते चीन जो रद्द अमल। चीनी परॾी तर्जुमान मूजिबि जहाज़ खे ज़बरदस्ती रोकण ते ॻणतीअ जो इज़हार करियूं था। उमेद आहे त धुरियूं जंगबंदी मुआहिदे जी पासदारीअ लाइ ज़िम्मेवाराणे अंदाज़ में कमु कंदियूं। अमेरिका ईरान ॻाल्हियूं मौजूदा सूरतहाल नाज़ुक मरहले ते आहे। अमेरिका ईरान ॻाल्हियुनि में चीन तामीरी किरदारु अदा कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वीअ जी इस्लामाबाद में अमेरिकी सिफ़ारतखाने आमद। अमेरिकी सफ़ीर नेटली बेकर सां मुलाक़ात। पाक अमेरिका लाॻापनि ऐं ख़िते जी ताज़ी सूरतहाल ते तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए राउंड लाइ कयल सिक्योरिटी इंतज़ामनि ते बि ॻाल्हि ॿोल। अमेरिकी सफ़ीर ख़िते में छिकताण घटाइण लाइ पाकिस्तान जे किरदार जी वाखाण कई। मोहसिन नक़वीअ जो चवणु आहे त पंहिंजे ख़ासि महिमाननि जे लाइ सिक्योरिटीअ जा ख़ासि इंतज़ाम कया आहिनि। इस्लामाबाद ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी कामयाबीअ लाइ दुआगू आहियूं। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट। इस्लामाबाद में रेड ज़ोन हर क़िस्म जे ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर बंदि। ट्रैफ़िक पुलिस मूजिबि कोराल खां 0 पॉइंट ताईं एक्सप्रेस वे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। हर क़िस्म जी हेवी ट्रैफ़िक जी दाख़िला बि बंदि। शहरियनि खे मुतबादिल ट्रैफ़िक प्लान ते अमल दरामद करण जी हिदायत। ट्रैफ़िक पुलिस जो चवणु आहे त शहरी श्रीनगर हाईवे खां नाइट एवेन्यू इस्तेमालु कनि। जाड़नि शहरनि में मेट्रो बस सर्विस बि मुअत्तल तौर बंदि। जापान में 7.4 जी शिद्दत सां आयल ज़िलज़िले खां पोइ सोनामीअ जी वार्निंग जारी कई वई। जापानी मेट्रोलॉजिकल एजेंसी मुताबिक़ जापान जे सूबे आमोरी में आयल शदीद ज़िलज़िले जी शिद्दत रेक्टर स्केल ते 7.4 रिकॉर्ड कई वई। इख़्तियारनि सामूंडी इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि खे बिना देर महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जी हिदायत करे छॾी। इख़्तियारनि शहरियुनि खे अपील कई आहे त इहे अफ़वाहुनि ते ध्यानु न ॾियनि ऐं सिर्फ़ सरकारी हिदायतुनि ते अमल कनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी ईरानी सामूंडी जहाज़ कब्ज़े में वठण जी दावा। चवे थो सामूंडी लंघ हुर्मुज़ में नाकाबंदीअ जी भञकड़ीअ ते ईरानी जहाज़ खे निशानो बणायो वियो। वार्निंग बावजूदि न बीहण ते अमरीकी नेवी जहाज़ जे इंजण खे निशानो बणाए रोकियो वियो। जहाज़ हिन वक़्तु अमरीकी मैरीन जे कब्ज़े में आहे। अमरीकी सेंटकॉम हमले जी वीडियो जारी करे छॾी। अमरीका ईरान जे वापारी सामूंडी जहाज़ ते फायरिंग करे जंगबंदीअ जी भञकड़ी कई आहे। अमेरिका जंहिं वापारी जहाज़ ते हमिलो कयो आहे उहो चीन मां ईरान अची रहियो हो। ईरान जल्द ई अमेरिकी फ़ौज जे मेरीटाइम ऐं सामूंडी धाड़े जो जवाबु ॾींदो ऐं जवाबी कार्रवाई कंदो। ईरान जे जॉइंट मिलिट्री कमांड जो बयान संदसि चवणु आहे त अमेरिकी हमले खां पोइ ईरानी फोर्सिस कुझु अमेरिकी फ़ौज जे सामूंडी जहाज़नि ते बि ड्रोन सां हमिलो कयो। विच ओभर में छिकताण। आलमी मार्केट में तेल जी क़ीमतनि में तेज़ीअ सां वाध। ईरानी जहाज़ ते हमले ऐं जवाबी कार्रवाईअ जे ख़दशनि सबबि तेल 7% महांगो। आलमी मार्केट में ब्रेंट कचो तेल 96 ऐं WTI $90 फ़ी बैरल ते पहुची वियो। बरतानवी कचे तेल जी क़ीमत में 5% वाध। नई क़ीमत $95.51 फ़ी बैरल थी वई। मुआशी माहिरनि जो ईंदड़ ॾींहं में तेल जी क़ीमतनि में वधीक वाध जो ख़दशो ज़ाहिर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरान जे सदर मसूद पुज़ेशकियान सां टेलीफोनिक राब्तो।
ॿिन्ही अॻुवाणनि विच में ख़िते में अमुन लाइ सिफ़ारतकारी ऐं ॻाल्हियुनि खे हथी ॾियारण ते इतफ़ाक़। ॿिन्ही अॻुवाणनि पारां टेलीफोनिक राब्ते दौरान ख़िते जी सूरतहाल ते ख़यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म 11 ऐं 12 अप्रैल ते ॻाल्हियुनि लाइ वफ़द मोकिलण ते ईरानी सदर जो शुक्रिया अदा कयो ऐं सुप्रीम लीडर मुजतबा ख़ामनाईअ लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त दोस्त मुल्कनि जे सहकार सां अमुन खे हथी ॾियण लाइ मुख़लिसाणियुनि कोशिशूं जारी रहंदियूं। ईरानी सदर जो चवणु आहे त ईरान ऐं पाकिस्तान जा लाॻापा ईंदड़ ॾींहंनि में वधीक मज़बूत थींदा। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार की शुरुआत से शदीद ॿाड़ाई। 3000 खां वधीक पॉइंट की घटिताई सां पाकिस्तान स्टॉक मार्केट में 100 इंडेक्स 1,70,625 पॉइंट की सतह ते अची वियो। बनुआ में सिक्योरिटी फोर्सिस जो इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन शदीद फायरिंग जी ॾे वठ में भारतीय सरपरस्तीअ में फितना अल ख़वारिज सां ताल्लुक़ रखंदड़ ॿ दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्दनि में ख़ारजी रिंग जो लीडर वहीदुल्ला उर्फ मुख्तियार ऐं हिकु आपघाती बमबार शामिल आहिनि। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां आपघाती जैकेट, हथियार ऐं गोला बारूद हथ कया विया। सदर आसिफ अली ज़रदारी जी बन्नू में सिक्योरिटी फोर्सिस के कामयाब ऑपरेशन से खराज तहसीन फितना अल ख़वारिज जे अहम दहशतगर्दनि के मारिजण ते मुबारकूं। सदर जो चवणु आहे त असां अमन दुश्मन ऐं इस्लाम दुश्मन साज़िशनि खे नाकाम बणाईंदासीं, पर ॾेही मुदाख़लत सबबि थींदड़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। वज़ीर आज़म जी बि बनुआ में फितना अल ख़वारिज ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सिस के ख़ुराज तहसीन। शहबाज शरीफ जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस पेशावराणी महारतनि सां ख़ारजी ग्रुप सरबराह ऐं आपघाती बमबार के जन भेड़ो कयो। मुल्क मां दहशतगर्दीअ जी लानत जी मुकमल ख़ात्मे ताईं पुरअज़म आहिनि। घोटकी ज़िले में 56 खां वधीक इंसानी जानियूं गड़काईंदड़ महर जतोई तकरार जो निबेरो जारी। सरदार अली कोहर महर ऐं डॉक्टर इब्राहिम जतोई जी सरपंची हेठि निबेरो सर्किट हाउस अखर में थी रहियो आहे। जुड़ींदड़ धुरियुनि जा बयान कलम बंद करण जो सिलसिलो जारी। सिक्योरिटीअ जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। जिरगे में गौस बख्श खान महर, आबिद खान जतोई, दीदार खान जतोई समेत जुड़ींदड़ धुरियुनि जा चङा मुड़स शरीक। खैरपुर जी अदालत टंडोमस्ती भरिसां बेदर्दीअ सां क़त्ल कयल नारी ख़ालदा उर्फ रुबीना चांडियो क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि खे 4 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार वॾेरे नबन चांडियो ऐं वली मोहम्मद चांडियो खे फर्स्ट सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो। 7 ॾींहं जे रिमांड वारी पुलिस जी दरख़्वास्त रद्द। कंदरा भरिसां ॻोठ मज़ार जोयो में पुराणी तकरार तां फायरिंग। हिकु ॼणो क़तल। कटपर धुर जे माण्हुनि ॻोठ मज़ार जोयो ते हमिलो कयो। जोया धुर जो इल्ज़ाम वारसनि मूजिबि फायरिंग जे नतीजे में वाली ॾिनो जोयो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वाली ॾिनो खे सिविल अस्पताल सखर मुंतक़िल कयो वियो, जिते हुन दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणे तकरार तां पेश आयो। पहिरियां कटपर धुर जो नौजवान क़तल थियो। महरापुर भरिसां रोड़ी केनाल मां हिकु शख़्स जो लाश हथ। ॻोठाणनि ऐं आपाशी अमले जे इतला ते पुलिस पहुची लाश रेगुलेटर जे दरवाज़े वटां फाथल कढी वरितो। अस्पताल मुंतक़िल। लाश जी सुञाणप न थी सघी। अस्पताल मुंतक़िल। ऐं गंबड़ भरिसां अगड़ा में हिक ई ख़ानदान जा 13 गर्भाती ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थी विया। अस्पताल मुंतक़िल। इलाज हलंदड़ घर में तयारु कयल भाॼी में किरड़ी पवण सबबि गर्भाती बेहोश थी पिया। बेहोश थियलनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल।